अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आओ है मानवी तहीम सबका पेरी शाम का नासी हेडलाइंस। डॉलर डबल सेंचुरी मुकम्मल करे वरती, तारीख से बुलंद तरीन सतह ते पहुंची वियो। इंटरबैंक में डॉलर ₹2 थी वियो। डॉलर के मुकाबले में रुपए की बेकदरी तेजी से जारी। फॉरेक्स ट्रेडर सुसमायत इंटरबैंक में डॉलर ₹1.60 महंगो थियण बाद ₹200 थी वियो आहे। माहिरन मूजिब गैर मुस्तकम सियासी सूरतहाल IMF का कर्ज से मामले सबब डॉलर की कीमत में लगातार वाधो थी रही है। ईंदड़ वडी अहम वज़ीर आज़म 2023 ताईं इक़्तिदार ते रहण जी ख़ातिरी न मिलण ते क़ौमी असैम्बली तोड़े छॾींदो। ज़रियनि जी सुञाणे त हुकूमत तेल जूं क़ीमतूं वधाइण जो ऐलान कंदी या वरी क़ौमी असैम्बली तोड़े छॾींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जा इत्तेहादनि सां सलाह मशवरा। ज़रियनि मूजिब आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फज़ल रहमान क़ीमतूं वधाइण जे हक़ में न आहिनि। संदन राय आहे त इसां महांगाई ईंदी ऐं अवाम जूं मुश्किलातूं वधी वेंदियूं। 2023 ताईं हुकूमत में रहण जी ख़ातिरी न मिलण ताईं कारकर्दगी नथी ॾेखारे सघिजे। क़ौमी सलामती कमेटी जे इजलास में समूरनि स्टेक होल्डर्स सां ॻाल्हियुनि बाद हथी फ़ैसिलो कयो वेंदो। सूबे में 1.5 महीने का गवर्नर नाहे, काबीना नाहे। इमरान खान सियासत की आड़ में डफेट पकड़ वियो आहे। पंजाब के वडे वज़ीर हमज़ा शहबाज हिवायत का ताकत के अवामी मसला हल करण का रोकी न थी सघे। पाकिस्तानी मईशत हिन वक्त वेंटिलेटर ते आहे। इमरान खान पंहिंजी अना ख़ातिर आईन कानून के पामाल कयो। 1.5 महीनो गुज़रण बावजूद मुंहिंजी काबीना न जुड़ी सघी आहे। मुस्लिम लीग नून जो अगवान आबिद शेर अली 23 सालन बाद रादो जिला वती बाद वतन वापस मोटी आयो। आबिद शेर अली लंदन का लाहौर पहुतो। जॾहिं मूजिब आबिद शेर अली लाहौर का फैसलाबाद वेंदो। सुप्रीम कोर्ट जांच इदारनि जे कम में हुकूमती मुदाख़लत जो पाण मुरादो नोटिस वठी छॾियो। चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी बेंच ॿुधणी कंदी। नोटिस सुप्रीम कोर्ट जे हिक जज जे चवण ते वरितो वियो। नोटिस मूजिब ऑफिसरनि जी बदली जांच में मुदाख़लत सबब निज़ाम ते असर पवंदो। मुदाख़लत सां शाहिदनि में गड़बड़ जो ख़दशो आहे। मुदाख़लत सां प्रोसिक्यूशन ते असर पवंदो। अफगानिस्तान जा अवाम अनेक मसइलनि के मोड़ी रहियो आहे। अफगान मसइले जे हल लाइ गॾियल क़ौमुनि सां गॾिजी कमु कयो पियो वञे। अफगान सूरतहाल जो सिधो सौ पाकिस्तान ते असर पवे थो। पढ़ी वसी बिलावल भुट्टो ज़रदारी जो अमेरिकी नशरियाती इदारे खे इंटरव्यू। संदसि सवणायत इस्लामी तालीम में औरतुनि जी तालीम ते ज़ोर ॾिनो वियो आहे। अफगान हुकूमत औरतुनि खे तालीम ॾियारण जी ख़ातिरी कराई आहे। शहीद बीबी जी सॼी ज़िंदगी इंतहा पसंद क़ुवतनि ख़िलाफ़ जिदोजहद में गुज़री। पीपल्स पार्टी इंसानी हक़नि ऐं जमहूरियत जे तहफ़्फ़ुज़ वारी जिदोजहद ते यकीन रखे थी। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर मीर अब्दुल कुद्दूस बसीन जो बेतमादी जी रिथ ते सहियूं कंदड़ वज़ीरनि खे काबीनामा फारिग करे छॾियो। बेतमादी वारी रिथ ते सहियूं कंदड़ सलाहकारनि ऐं पार्लिमानी सेक्रेटरीज़ खे बि उहिदे तां हटाए वियो। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर एडवाइस जारी करे छॾी। फारिग कयल वज़ीरनि ऐं सलाहकारनि में नवाबज़ादो तारिक मक्सी, मिठा खान, मुबीन खान खिलजी, नेमतुल्ला मलिक नई, शाहिना काकर शामिल आहिनि। इमरान खान सरदार यार मोहम्मद के PTI जे पार्लिमानी लीडर जे उहिदे तां हटाए छॾियो। नसीबुल्लाह मरी खे बलूचिस्तान में PTI जो पार्लिमानी लीडर मुक़ररु कयो वियो। नोटिफिकेशन जारी कयो वियो। मुल्क में कोरोना विघी गुज़िरियल 24 कलाकनि दौरान एक मरीज़ फौत।
सियाचे पवितारे NIH मौचे मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा नवां केस साठिया आहिनि। कोरोना जी हाकारी केसनि जी शरह 0.51 से तो रही। NIH मौचे मुल्क में इलाज हेठि कोरोना जे मरीज़नि मां 86 मरीज़नि जी हालत गंढी चुकी आहे। दुनिया ते नई वबा जा ककर छाइण लगा। अमेरिका में मंकी पॉक्स जो पहिरियों केस आहे। स्पेन में 7, पुर्तगाल में 9 ऐं कैनेडा में 13 केस आहे। सॼी दुनिया में अलर्ट जारी कयो वियो। कराची में गर्मी जो सिलसिलो 25 मई ताईं जारी रहंदो। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में अॼु गर्मी क़द 36 खां 38 डिग्री सेंटीग्रेड ताईं वञी सघे थो। मौसम गरम ऐं घिम वारी रहंदी। सख, लाड़काणे, जैकबाबाद ऐं दादू में मिटी हाड़ू हवाऊं हलंदियूं। मौसमियात खाते मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में मौसम जुगाली रहण ऐं मींहं जो बि इम्कान ज़ाहिर करे छॾियो। कराची में सुबुह थींदे ई वुसट ऐं गर्मी। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अण ऐलानिया लोड शेडिंग वली। नॉर्थ कराची लाइन्स एरिया समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अण ऐलानिया लोड शेडिंग रही। माण्हू गर्मी सबबि मुश्किलातुनि जो शिकार रहिया।